चाहिए, मुझे खाली अपने बच्चों का खर्चा चाहिए बस, और कुछ नहीं। भले ये मुझे तलाक देता है, अगर मुझे तलाक देता है मेरा 10 तोला हक मेरे है, जो ये देगा फिर मुझे तलाक देगा, पर मैंने आज तक इसको नहीं मारा है, ये बात झूठ है। पुलिस पकड़ के लेके गई है, कभी किस बात पे मैंने इसको निकाला, मैंने इसको छोड़ाया, इसकी बहनों ने ये मुझे मारा है। मैं मीडिया खराब काम करती है और मेरा शौहर मुझे कहता है कि तुम भी ये काम करो। मैं ऐसी नहीं हूँ, ना मेरे माँ बाप मुझे ऐसी परवरिश दी है कि मैं से गलत काम करूँ। तो वो कहता है कि शाहिदा और नूर खातून वो बहुत अच्छी है, बहुत अच्छी है, मेरी हर बात मानती है। मैं नहीं मानती, मैं बुरी सही हूँ, मैं खराब सही हूँ। बस घारो वासी औरत सानिया पंहिंजे ॿिनि मासूम पुटनि सां गॾिजी प्रेस क्लब घारो में पंहिंजे मुड़ुसु अमीनुल्ला पठान ख़िलाफ़ दाईंदे चयो आहे त मुंहिंजो मुड़ुसु नशे आहे जेको सॼो ॾींहुं मूंखे ॿारनि खे मारकुट कंदो रहे थो ऐं शहर जी बदनाम औरतुनि सां गॾिजी मुंहिंजे ख़िलाफ़ एतिजाज जो ढोंग रचाए मूंखे बदनाम करण जी कोशिशि करे रहिया आहे, जंहिंमें का बि सदाकत न आहे। हिन चयो त किथे ईअं नाहे थियो त हिकु बेवस ऐं लाचार मजबूर औरत मुड़ुस खे मारकुट कंदी हुजे। आउं त मज़लूम इज़तदार औरत आहियां ऐं गुज़िरियल साल खां मुसलसिल दाहूं करे रही आहियां। उन बावजूदि मुंहिंजी फ़रियाद केर बि ॿुधण वारो न आहे। मुंहिंजो मुड़ुसु नशे हुजण सबबु घर जो ख़र्चु नथो ॾे ऐं मूंखे चवे थो त तूं जवान आहीं, पंहिंजो पाण वञी कमाए, पर आउं इज़तदार औरत आहियां, मूंखे इहो सभु कुझु बर्दाश्त नथो थिए। आउं तमामु घणी मुश्किलातुनि में फाथल आहियां ऐं पंहिंजे ॿिनि मासूम पुटनि जे मुस्तक़बिल जी बहितर परवरिश जे लाइ परेशान आहियां। तंहिं करे मूंखे ऐं मुंहिंजे मासूम पुटनि मुड़ुस जी वहशत ऐं मारकुट खां तहफ़ुज़ ॾियारियो वञे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद रीमला, सोच टीवी घारो।